नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा हूं त सिंध हुकूमत एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। उन हवाले सां मुलाज़िम इतिहाद जे अॻवान अशरफ ख़ासकैली बि तस्दीक कई आहे। मुलाज़िम इतिहाद जे अॻवान अशरफ ख़ासकैली चयो आहे त सरकारी मुलाज़िमनि खे ग्रेड 1 खां 20 ताईं वफ़ाक़ जे तर्ज़ ते DRA मिलंदो। ग्रेड 1 खां 21 ताईं बलूचिस्तान जियां रिटायरमेंट वक़्तु बेनियूं लंज ऐं ग्रुप इंश्योरेंस मिलंदी। अशरफ ख़ासकैली चयो आहे त जिन मुतालबनि ते डेडलॉक हो उहो ख़त्म थी वियो आहे। मुलाज़िमनि जी जिदोजहद कामयाब थी वई आहे। नाज़रीन, असां वाक़े हिकु भेरो ॿीहर ही ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए रहिया आहियूं त सिंध हुकूमत ऐं एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। उन हवाले सां मुलाज़िम इतिहाद जे अॻवान अशरफ ख़ासकैली बि तस्दीक कई आहे। मुलाज़िम इतिहाद जे अॻवान अशरफ ख़ासकैली चयो आहे त सरकारी मुलाज़िमनि खे ग्रेड 1 खां 20 ताईं वफ़ाक़ जे तर्ज़ ते DRA मिलंदो। ग्रेड 1 खां 21 ताईं बलूचिस्तान जियां रिटायरमेंट वक़्तु बेन्यूवलैंड ऐं ग्रुप इंश्योरेंस मिलंदी। अशरफ ख़ासकैली चयो आहे त जिन मुतालबनि ते डेडलॉक हो उहो ख़त्म थी वियो आहे। मुलाज़िमनि जी जिदोजहद कामयाब थी वई आहे।